नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे श्रीनगर का खबर ॾींदा हलूं त वारियल कश्मीर में भारत की बर्बरियत जारी है। मशहूर कमांडर रियाज़ नाइक की शहादत ते मुज़ाहिरीन के दौरान भारतीय फौज हथां खाली कश्मीरियुनि मथां ज़ुल्म ऐं पहाड़ किराए छॾिया आहिनि। प्लेट गन जो इस्तेमाल किया वियो है। फायरिंग सबब एक कश्मीरी ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया। रिपोर्ट मूजिब वारियल वादी में आज़ादी की आवाज़ ॿुधण में अची रहियो है। मशहूर कमांडर ऐं बुरहान वानी के जानशीर रियाज़ नाइको की शहादत ते भारत के खिलाफ मुज़ाहिरीन जो सिलसिलो जारी है। ज़िले पलोमा में भारत के खिलाफ वड़ा मुज़ाहिरा थिया आहिनि। कश्मीरी नौजवान की वॾी अंग भारत के खिलाफ आज़ादी के हक़ में नारेबाज़ी कई है। भारतीय फौज पुरअमन मुज़ाहिरे ते प्लेट गन ऐं गोला ॻाड़ींदड़ गैस जा शेल फायर कया आहिनि। शहीद जे पीउ जो चवणु आहे त पुट की शहादत मुंहिंजे लाइ फ़ख्र जोगी ॻाल्हि आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।